ॿुधो सुहिणे हबीब जो ज़िक्र ॿुधो ऐं पंहिंजे ईमान खे ताज़ो कयो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला इमामिल खबर पे तदा जुड़ना उसके तिरो
कतण जी कान करी ऐं सुते साईं हद कतण जी कान करी ऐं सुते साईं हद सुबह ईदई ओजती जेका ईद उघाड़ निकड जड सत्यों कंदई सद मता सिकी हिक सिंगार लए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, जियां काफी जमा है ना, थोड़ो वेझो थी वियो तब इंशाअल्लाह ताला तव्हांखे अल्लाह जो कुरान खोले खोले अॼु सिर्फ़ु हिकिड़ो ई मौज़ू हलंदोसि माउ पीउ, ॿियो मौज़ू जो खणबो ई कोन्हे, रुॻी तव्हां करी अल्हम्दुलिल्लाह ॻोठ मोहम्मद रमज़ान डायरी जे अंदर जामे मस्जिद में मोहतरम इमाम बख्श ऐं धनी बख्श पांजे मरहूम बाबा साईं अब्दुल रहीम जे दर्जात जे बुलंदी जे खातर गुनाहन जे बख्शिश जे खातर ऐं उन जे कब्र खे अल्लाह जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाए उन नियत सां भाइरन पांजे बाबा साईं जे ईसाले सवाब जे लाइ अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाई आहे। हिन सुहिणी महफिल जे अंदर अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां गुनहगारनि खे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला जंहिं करीम रब जे धरणे में आया आहियूं इंशाअल्लाह ताला उनजो सुहिणो करीम रब तव्हां सां जो ये खाली झोलियूं पंहिंजे रहमत सां भरपूर फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जा मानणा मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात फरमायो मन दल्ल अला खैरिन फलहु मिस्लु अज्र फाइलिही। मुझे सुने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त नेकी कंदड़ खे जेतिरो सवाब मिलंदो आहे ओतिरो ई सवाब अल्लाह उन खे बि अता फरमाईंदो जेको उन खे नेकीअ जे तरफ़ माइल कंदो। कॾहिं कॾहिं तव्हां सांखे अंदाज़ो ई न हूंदो आहे ऐं अमल अहिड़ो थी वेंदो आहे जंहिंमें इंसान जा ॿई गुनाह ॿई जहान ख़तम थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इंसान खे अंदाज़ो बि न हूंदो आहे ऐं सुहिणो अमल अहिड़ो थी वेंदो आहे जंहिंमें ही जहान बि ठही वेंदो आहे त हू जहान बि ठही वेंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मस्जिद में अज़ान ॾियण वारे खे पाण बांगो चई छॾींदा आहियूं। अॼु गौर सां ॿुधो त इन अज़ान ॾियण वारे जो सवाब केतिरो आहे।
मुझे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जो फरमायो अगर मां मुस्तफ़ा इन जो मुकम्मिल सवाब बयान फरमाया तो मानू हिक ॿिए सां विड़ी पवन हो चवे अज़ान मां ॾियां हो चवे अज़ान मां ॾियां लेकिन जेतिरो मुझे महबूब फरमा अॼु उहो गौर सां ॿुधो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ऐलान फरमायो जॾहिं मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो आहे को घर में वेठो आहे अज़ान जो आवाज़ कन ते आयो तैयारी कई नमाज जो टाइम थी वियो आहे का औरत बिस्तरे में सुती पई आहे अज़ान जो आवाज़ कन ते पहुतो दिल में ख्याल कई वुज़ू कया नमाज जो टाइम थी वियो आहे नौजवान रात में बीठा हन हलंदड़ रात में अज़ान जो आवाज़ कन ते अची वियो नौजवान सोचो रात छॾे अल्लाह जो फर्ज़ पूरो कयो रात पोइ भी थी पवंदी अल्लाह जो फर्ज़ गुज़री वियो त वरी कोन मिलंदो मुंहिंजा दोस्त उन्हनि रात छॾे तैयारी कई इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो मुअज़्ज़िन फ़क़त अज़ान ॾिनो नमाज जो ऐलान कयो नमाज जे टाइम ला आवाज़ ॾिनो जहीं भी अलग नमाज पढ़ी घर में जमीन में रस्ते में पांचे कमरे में या मस्जिद में अची करे जमायत सा हर हिक के जेतिरो सवाब मिलंदो उन्हनि सभिनी जेतिरो सवाब अल्लाह जी ज़ात हिकड़े मुअज़्ज़िन खे अता फरमाईंदो जाओ था मुसलमानो छो त मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमान दल्ल अला खैरिन फलहु मिस्लु अज्र फाइलिही सोने कम करण वारे के जेतिरो सवाब मिलंदो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात उन सोने कम ते तैयार करण वारे के भी ओतिरो ई सवाब अता फरमाईंदो अंदाज़ो लगायो मुअज़्ज़िन अज़ान ॾेई छॾी जेकॾहिं हज़ार माण्हू जिते जिते आवाज़ पहुतो उन्हनि उते ॿुधी करे नमाज जी तैयारी कई उन्हनि नमाज लाइ इरादो कयो हज़ार माण्हुनि खे हज़ार नमाज़ुनि जो सवाब मिलंदो हिक खे हिक जो सवाब हिक खे हिक जो सवाब मगर उन अज़ान ॾियण वारे हिकड़े खे जेतिरो हज़ार माण्हुनि खे मिलियो ओतिरो ई सवाब अल्लाह जी ज़ात उन खे बि अता फरमाईंदो केतरी अज़ान जी बरकत केतरी अज़ान जी बरकत हिकड़ो अमीर हुयो अमीर उन जो पुटड़ो प्यारे में प्यारो उन कत्ल कयो गोठ जो अमीर आ गोठ जो रईस या गोठ जो चमोचो उन जे जो कत्ल कयो ओहो आम माण्हू न हुयो केस हलियो मामलो वनी कोर्ट में पहुतो कोर्ट में सजाए मौत थी वई सब हीला हलाई मगर को हीलो न हलियो बेमस्ती मोटी आयो औलाद जो प्यार हिक पीउ खां पुछी ॾिस औलाद जो प्यार हिक मां खां पुछी ॾिस औलाद खे कहिड़ी ख़बर त अबो अम्मा छा थींदो आहे उन्हनि खे उन ॾींहुं ख़बर पवंदी जॾहिं उन्हनि जे झोलीअ में रब पंहिंजो बच्चो ॾींदो उन्हनि खे कान्हे ख़बर त माउ छा खे चइबो आहे उन्हनि खे कान्हे ख़बर त पीउ छा खे चइबो आहे पर अबे अम्मा खां को पुछे त औलाद छा खे चइबो आहे अज़ीज़ान मन पिया सज़ा त बचड़े के अची वई मगर अबे जे नेरन जी निंड हराम थी वई सब हीला हलाई हाणे मानी न थी वणे बिरादर न थी वणे घर न थो वणे अकेलो बचड़ो अल्लाह जे ज़ात ॾिनो ग़लती उन खां थी वई को वस न थो हले सज़ाए मौत जी तैयारी थी वई बेवस थी करे रोई रहियो आहे घरवारी चवण लगी ऐं मशवरो ॾिनो घरवारीअ घरवारनि सां मशवरे करण में वॾी बरकत रखियल हूंदी आहे
खुदा जी ज़ात शल तव्हां साके मशवरो करण जी तौफीक अता फरमाए। तव्हां साजा वॾा चवंदा आहिनि मशवरो माण्हू न मिले त कंहिं वण सां बि करे छॾिजे, पर जेकॾहिं हेॾो सारो घर में ज़िंदगी जो साथी आहे उन सां मशवरो ज़रूरु कजे। अल्लाह जे बानड़े पंहिंजे घरवारीअ जो चवण वठी मुर्शिदनि जे दरबार में आयो। मुंहिंजा साईं हथड़ा खणो। हा बाबा हथड़ा खयासीं। अल्लाह तुंहिंजे बचड़े खे आज़ाद कंदो। वेठो आहे ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं 8 ॾींहं 15 ॾींहं गुज़री विया। अबा वञी नथो, ॻोठ जो चङो आहे, ॻोठ जा मामलात चवे थो मुंहिंजा साईं तेसीं कोन वेंदुसि जेसिताईं मुंहिंजे बचड़े जी ज़मानत मूंखे रब्बे ज़ुल जलाल जे दरबार मां कराए ॾियो। अल्लाह जी ज़ात जे तरफ़ां महिरबानी थिए मूंखे ख़ुशख़बरी ॾियो त अल्लाह मुंहिंजे बचड़े खे मुआफ़ कयो। मां वञण लाइ तयार आहियां। बुज़ुर्ग आज़मायो, हमराह महीनो वेही वियो। ॻोठ ज़मींदारी केर पे कयो परवाह नाहे, छो त बचड़ो ई हिकिड़ो हुयो। बचड़ो नाहे त ज़मीन कहिड़े कम जी, बचड़ो नाहे त बाग बंगला कहिड़े कम जा। हिकिड़ो त ख़ुदा घुराईंदो आहे, उन में त इंसान जो वस न हूंदो आहे। हिकिड़ो सामो जेल में हूंदो आहे, इंसान तड़पंदो आहे। रोई रोई वेही रहियो। अल्लाह जो सालिह बानो समझी वियो हिन जो ईमान मज़बूत आहे, यकीनन इहो ई पंहिंजे अल्लाह खे राज़ी कंदो। पाण फरमायो असांजो चवण वठंदे चवे थो सही 1000 चवण वठंदुसि। पाण फरमायो हिकिड़ो चवण असांजो क़बूल कर, वाइदो कर त पूरो कंदे चवे थो सही वाइदो आहे। पाण फरमाए तूं वाइदो पूरो कर त असां बि वाइदो पूरो था कयूं। तूं वाइदो पूरो कर, असां बि वाइदो पूरो था कयूं। मुंहिंजा साईं हुकुम कयो, उम्मीद दिल में पैदा थी पई त मुंहिंजे बचड़े जो कुझु न कुझु थियण वारो आहे। पाण फरमायो वञ पंहिंजे ॻोठ में, छो त हू ॻोठ जो चङो आहे, ॻोठ जो वॾेरो आहे, ॻोठ जो रईस आहे। पाण फरमायो वञी 8 ॾींहं हर वक़्तु निमाज़ जे ते अज़ान वञी पाण चओ। जागो था मस्जिद में अज़ान वञी पाण चओ। सॼी मस्जिद जी सफ़ाई पाण कर, मस्जिद जो फरियो पाण ॾे, मस्जिद जी बुहारी पाण ॾे, मस्जिद खे तयार पाण कर। फजर हर टाइम जी अज़ान पाण ॾे। निमाज़ पढ़ाइण वारो निमाज़ पढ़ाए। जेॾी महिल निमाज़ी ॿाहिरि निकिरनि उते जुतियुनि वारनि जाइ ते वञी वेह। हिक हिक जी जुती सिधी कंदो वञ। अमीर हुजे या ग़रीब हुजे, हारी हुजे या नौकर हुजे, वञी जुतियूं सिधियूं कर त तुंहिंजो रस्तो बि सिधड़ो थी पवे। बच्चे जी मोहब्बत इंसान मजबूर आहे। बच्चे जे अला हुन मजबूर थी मुंहिंजा साईं मूंखे क़बूल आहे। पंहिंजे ॻोठ में आयो, अमीर ॻोठ जो रईस ॻोठ जो जेको कॾहिं कॾहिं मस्जिद जो मोहण कंदो हुयो, न त घणो करे बंगले में निमाज़ पूरी करे छॾींदो हो। अॼु अज़ान चई रहियो आहे। दुनिया हैरत में आहे। टोकण वारनि टोकण शुरू कयो, खिलण वारनि खिलण शुरू कयो, मगर वाइदो करे आयो आहे पंहिंजे कामिल मुर्शिद सां मस्जिद जी ख़िदमत करे रहियो। 8 ॾींहं अज़ान पूरा थी विया। ॻोठ जूं जुतियूं सिधियूं पियो करे। नौकर चयो निमाज़ ते जुतड़ी सिधी। मुंहिंजा साईं ईअं न कर, चवे थो ख़बरदार थी मूंखे पंहिंजो वाइदो निभाइण ॾे। 8 ॾींहं उन ॻोठ में रही मोटी मुर्शिदनि जे दरबार में आयो। पाण फरमायो फलाणे ॻोठ में वञ, 8 ॾींहं उते वञी अज़ान चओ, उन ॻोठ जे माण्हुनि जो जुतियूं सिधियूं कर। यादि रखी छॾ मुस्लमान, जंहिंजे अंदर वारो पलीत मरी वेंदो आहे उनजो हिजाब टुटी वेंदो आहे, मुंहिंजे रब जो कुर्ब उनखे नसीब थींदो आहे। सब मुस्लमान आहियूं, सब अल्हम्दुलिल्लाह सब मुस्लमान आहियूं। ख़बर आहे त दीन चाहे दीन चवे छा थो। हिकिड़े मिंट लाइ ॿुधायो, ख़बर आहे त ॾाढी मुंहिंजे हुज़ूर जी सुनत आहे। रोज़ कूड़ियूं था, छो था कूड़ियूं? माण्हू ईअं न चवण त मुलो थी वियो आहे। रोज़ सुबुह जो उथी असां पर मतिलबु जेको कुझु गैर शरई अमल कयूं था, छो था कयूं? माण्हू चवंदा त मुलो थी वियो आहे, माण्हू चवंदा ॾाढी छॾी अथई। बेशक माण्हू चवंदा, पर कॾहिं सोचियो थिए त माण्हुनि वटि त आयो आहे, मोटी वरी मौला ॾे हलणो आहे। कॾहिं इहो बि सोच
तमा दुनिया जे करे हीअं थो कया त माण्हू छा चवंदा जे सुभाणे मुझे मथा मौत अची वञे महबूब जे सुन्नत खां सवा वञा हुजूर जे महबूब जे हिन प्यारी सुन्नत खां सवा वञा मुझो महबूब छा चवंदो जॾहिं इहा सोच तुंहिंजे दिल में ईंदी हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण वक्त जा खलीफा पाण वक्त जा बादशाह मदीने पाक मां जेॾी महिल यरूशलेम जी दावत मिलंदी आहे बैतुल मुक़द्दस जी दावत मिलंदी आहे हिकिड़ी ॾाची पाण ॾाचीअ ते वेहनि था ग़ुलाम खे वाग ॾियनि था मैल ॿ मैल हलिया पाण लही करे ग़ुलाम खे मथे वेहारियो पाण ॾाचीअ जी वाग था वठनि 7 मंज़िलूं हलंदा हलंदा वया बैतुल मुक़द्दस वेझो अची वियो अजीब इत्तेफ़ाक़ ग़ुलाम जे चढ़ण जो वारो बादशाह जे लहण जो वारो अमीर उमर लथो ॾाचीअ जी महार हथ में ग़ुलाम तो चवे मुंहिंजा साईं साम्हूं बैतुल मुक़द्दस साम्हूं यरूशलेम माण्हू ते पंहिंजा बि हूंदा परावा बि हूंदा मुशरिक बि हूंदा काफ़िर बि हूंदा यहूदी बि हूंदा मुसलमान बि हूंदा माण्हू छा चवंदा त नौकर सवारीअ ते ऐं बादशाह हेठि पियो अचे ईअं न कयो माण्हू टोकू कंदा अमीर उमर फौरन गुंबज़ ख़ज़रा ॾे निहारियो पाण ग़ुलाम खे चयो तूं चवीं थो त मां तोखे हेठि कयां माण्हू छा चवंदा मगर मां उमर चवां थो जेकॾहिं मूं तोसां इंसाफ़ न कयो त ॾिसण वारो गुंबज़ ख़ज़रा वारो मुंहिंजो मुस्तफ़ा मां उमर खे छा चवंदो ॻाल्हि दिलि जी आहे न मामलो दिल जो आहे इन दिल जो रुॻी ख़याल पको कर ॻाल्हि वधाईंदो हलां मुंहिंजो मौज़ू ठही न वञे अज़ीज़ाने मन उन हमराह ॿिए ॻोठ में वियो अज़ान ॾियणु शुरू कई माण्हुनि जो जुतियूं सिधियूं करणु शुरू कई अजीब इत्तेफ़ाक़ हिन खे रुमाल वेढ़ियो पियो आहे पंहिंजे पाण खे छुपायो वेठो आहे उहो माण्हू बि उन ॻोठ में कंहिं कम सां थो अचे जंहिंजे पुट खे हिन जे पुट क़त्ल कयो हो उहो निमाज़ पढ़ी निकितो हिन हमराह जुती बेसिधी कई उन जो जुतीअ में पैर विधो ॾिठई त रुमाल वेढ़ियल हमराह जेको मुंहिंजी जुती सिधी पियो करे उन खे रुमाल खे परे करे ॾिसे थो त केरु आहे ॾिसे थो त फलाणो अमीर आहे जंहिंजो पुट मुंहिंजे पुट जो क़ातिल आहे निहारे चवे थो हाणे ईअं तूं मुंहिंजी जुती इन करे सिधी करण आयो आहे त मां तोखे माफ़ कयां उन निहारे चयो तोखां माफ़ी वठण लाइ मेड़ करे आयुसि तोखां माफ़ी वठण लाइ काफ़िला वठी आयुसि तोखे मुआवज़ो ॾियण लाइ ज़मीनूं ऑफर कयमि तो कुझु न वरितो हाणे तो में का उम्मीद कान्हे जंहिंसां मूं वाइदो कयो आहे मिड़ई उम्मीदूं मूंखे उन करीम रब जे ज़ात में रखी आयो हां तुझी जुती इन ला सिधी न थो कयां त तू मुझे मथा राज़ी थी पो तुझी जुती इन ला सिधी थो कयां त मुझे अंदर वारो नफ्स ज़ालिम मरी वञे मुझे मुर्शिदन फरमायो जे जो नफ्स मरी वेंदो आहे जंहिंजी ख्वाहिश ख़त्म थींदी आहे अल्लाह जी ज़ात उन जे अॾो हिजाब जा पर्दा हटाए छॾींदो आहे करीम रब जो उनखे क़ुर्ब मिलंदो आहे एतिरे चवण जी देर हुई दिल के तब्दील करण वाले करीम रब उन जे दिल में एडो एहसास विधो एडो रहम विधो जो उन जे दिल में ख्याल आयो मुंहिंजो बचड़ो त दुनिया छॾणो हुयो छॾे वियो हिन जो बचड़ो जेल में पियो आहे ही हिन हाल में पहुतो आहे छो न जो मां हिन खे माफ़ कयां त क़यामत में मुंहिंजो रब मूंखे माफ़ करे छॾे उतारे भाकुर पाए चवे थो मूं तोखे माफ़ कयो तुंहिंजे पुट खे माफ़ कयो हल त कोर्ट में मां लिखी थो ॾियां त मूं पंहिंजे बचे जो खून माफ़ करे छॾियो ऐं मुंहिंजा दोस्त हिन ॻाल्हि करण जो मक़सदु छा आहे सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे उहो कहिड़ो आहे इंसान इन अना खे छॾ इन वॾाईअ खे छॾ इन तकब्बुर खे छॾ इन हठ खे छॾ कुझु बि कोन्हे मिटी आहीं मिटीअ में पहुचणो आहे मिटीअ में पहुचणो आहे पर उन मिटीअ खे अहिड़ो इज़त वारो बनाए पंहिंजे किरदार सां अहिड़ो इज़त वारो बनाए पंहिंजे अमलनि सां जो जेका न मिटी तुंहिंजे जिस्म खे लॻे मुंहिंजो अल्लाह उन मिटीअ खे बि इज़त वारो बनाए छॾे
इहो इंसान अल्लाह जी ज़ात बाबरकात जे